जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात। फील्ड मार्शल अमरीकी सदर की दावत ते साणस मुलाक़ात लाइ व्हाइट हाउस पहुतो। अमरीकी सदर ट्रंप कैंटोब में फील्ड मार्शल के आजियाने ॾिनो। मुलाक़ात में पाकिस्तान के नेशनल सिक्योरिटी एडवाइजर जनरल आसिम मलिक, घरू वज़ीर मोहसिन नकवी, अमरीकी परॾे वज़ीर मार्को रूबियो ऐं विच ओवर बाबत ख़ुसूसी नुमाइंदे एस्टियो ट्रेफिक मौजूद हुआ। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ात मुंहिंजे लाइ एज़ाज़ की ॻाल्हि आहे। पाकिस्तान ऐं भारत ॿई जोहरी ताक़तूं आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो पाकिस्तान के आर्मी चीफ सां मुलाक़ात बैदि मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो त फील्ड मार्शल आसिम मुनीर जो जंग रोकण ते शुक्रियो अदा करण लाइ घुरायो। पाकिस्तान सां गॾु वापार के मुआहिदे ते ॻाल्हि ॿोल थी रही आहे। पाकिस्तान उहिदेदारनि सां ईरान के मामले बाबति ॻाल्हि ॿोल थी। पाकिस्तान ईरान खे असां खां बहितर सुञाणे थो। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर जी डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात अहम संग मेल है। बचाव वाले वफाकी वज़ीर ख्वाजा आसिफ चवाए फील्ड मार्शल ऐं ट्रंप की मुलाक़ात पाक अमरीका लाॻापन की तारीख़ जो अहम मोड़ है। फील्ड मार्शल ऐं अमरीकी सदर की मुलाक़ात पहिरीं खां तय थियल हुई। पाकिस्तान तारी सूरत-हाल में अहम किरदार अदा करे सघे थो। फील्ड मार्शल ऐं अमरीकी सदर की मुलाक़ात ख़िते ते हाकारी असर छॾींदी। यूरोपीय परॾे वज़ीर ईरान सां एटमी मामले ते ॻाल्हियूं कंदा। परॾे ख़ाबिरूं इदारे जी दावा। जर्मनी, फ्रांस ऐं बर्तानिया जा परॾे वज़ीर जिनीवा में ईरानी हममनसब सां ॻाल्हियूं कंदा। अमरीका बि ईरानी हममनसब सां मुलाक़ात ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी। इसराइल ईरान जंग ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास जुमे ते तलब। इजलास छॾाइण की दरख़्वास्त ईरान तरफ़ां कई वई हुई। पाकिस्तान, चीन ऐं रूस की भी हिमायत हासिल। ईरान के नायब परॾे वज़ीर माजिद तख्त रवांची जो चवणु आहे त असां एटमी हथियारनि ते यकीन नथा रखूं। जेकॾहिं अमरीका इसराइल सां जंग में शामिल थियो त असां वटि जवाबी कार्रवाई खां सवाइ को बि ऑप्शन न हूंदो। ईरान सरेंडर न कंदो। सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनई इसराइल ते हमला वधीक तेज़ करण की हिदायत करे छॾी। ईरानी टीवी ते ईरानी क़ौम के ख़िताब कंदे सुप्रीम लीडर चयो त अमरीका जो को भी हमलो इंतहाई संगीन ऐं नाक़ाबिले तलाफ़ी नतीजन जो सबब बणिजंदो। अमरीका के इहो ॼाणणु घुरिजे त ईरान कॾहिं बि हार न मञींदो। ईरानी अवाम पंहिंजे शहीदनि जो रत ऐं पंहिंजी सरज़मीन ते हमले के न विसारींदी। इसराइल ईरान ते हमलो करे वॾी ग़लती कई आहे, जंहिंजी सज़ा खेसि ज़रूर मिलंदी। ईरान धमकी वारी ॿोली जो सुठो जवाब नाहे ॾींदो।